जे सुकल उथड़ू खजिए जो दिसे थी जैसे हा लोडो तू दे त खार कावा गेरिया इहा थी रब जे ज़ात जी तारीफ़ अच्छी ॾाढी थी अञा रब नथो सुञाणे शुक्र करजे अबे वारो कयो थी शुक्र करजे अम्मा वारो बणायो थी हे बच्चा जे घर में निना थी सजो डी मजूरी करे आए तगारी खणी आए पत्थर कुटे आए दुकान हलाए आए लाबारो करे आए हाँ दुख खाई तकलीफा करे हिलाल जी रोज़ी बच्चन जे लाए आंदी थी घर पुजंदो वञु बच्चा ॾिसंदो वञु त थक ई लाहे छॾियां समूरा चो हो बेपरवाह ये घर खाली करे छड़ई त केर आ जेको तुझे घरन के आबाद करई नथो सुञाणे माखे ये मुंजा थोड़ा थी या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम इंसान मां सखी रब जूं मेहरबानियों त ॾिस कहिड़ी चीज़ आहे जेका तोखे मां सखी रब जे यादगी रेखंदी रोके हया कर माखे सुञाण एॾा मुंहिंजा थोरा थी जेको न ॻणे थो सघे न लाहे थो सघे न लिखी थो सघे न गणे थो सघे सॼी उम्र मुंहिंजी इबादत कर हिन पाणीअ जे गिलास जे नेमत जो थोरो बि न लाहे सघंदे बच्चा मुफ़्त मां ॾिना माए अबे अम्मा वारो मां कयो माए निंड्रा मां थो करायां घर आबाद मां कया थमाए तंदुरुस्ती मां ॾिनी थमाए इहा मुंहिंजी तारीफ़ थी तूं फर्श ते तारीफ़ कर मुंहिंजी मां अर्श ते तारीफ़ कयां तूं माण्हुनि में तारीफ़ कर मां मलाकनि में तारीफ़ कयां वाह बीबी मरियम छा चईंस सुकल उथड़ू खजीअ जो ॾिसें थी लोडो तूंडे त खार कामा केरिया साईं हिन में न बुरकू आ न छड़ई आ न फरहो आ हे त सुको बुंडा अल्लाह तो जे मरियम में केड़ियूं थी गालियूं करे ये छड़ई ना है बुरकू ना है फरहो ना है त मां जो आहियां मां जो वेठो आं गलती न कर इनके लोडो तूं ॾे वहुज़ी इलैक बिजिज़इन नख़ला ॾाढनि चयो सुभान अल्लाह वहुज़ी इलैक बिजिज़इन नख़ला तुसाक़ित अलैक रुतबन जनिया हिय जो सुकल थोड़ा गे लोडो ॾिनई पकला ताजू असीलू खारगूं किरी पयूं हाणे तो जे जैसे मां छा कयां के तो फकुली वशरबी वकरी ऐना फ इम्मा तरयन मिनल बशर अहदा ॾाढियां त चओ सुभान अल्लाह ॻाल्हियूं न आहिनि क़ुरान आहे चओ सभु कुझु क़ुरान में आहे फकुली वशरबी वकरी ऐना फ इम्मा तरयन मिनल बशर अहदा फकुली इन्नी नज़रतु लिर्रहमान सौमा मरियम जेके खार का मिलियो थी खा जेको पानी मिलियो थी पी अञा मूंझ न थी लई ये बच्चे के तिरन में झले मुंह में मिलान तो मरियम जो कम आ तुझी मुंह जलान मां अल्लाह जे ज़ात जो कम आ समूरा चो बच्चन जे ॾिसण सां धीअ जी औलाद आ या पुट जी औलाद आ उन जे ॾिसण सां अबे अम्मा जी मुंझ लही वेंदी आ समूरा चो पुट भी नेमतन त न्याणियूं भी नेमतन आहे कि न पुट के भाकुर पाए न्याणीअ खे धिका ॾींदो वते हया कर ये अॼु न्याणियूं आहिनि सुभाणे जो अमड़ियूं थींदियूं पुट नेमत आ जो न्याणी रहमत आ न्याणी
रहमता हुजूर जो ज़मानो आदम जो अदब सेखारिया रसूलुल्लाह जो ज़मानो उहा भी न्याणी अबो जो बीमार थी पियो न्यापो वयसि बाबो मौत जे करीब थी उन न्याणीअ जो माईअ जो मुड़ुस लड़ाईअ में वियो अबो बीमार थी पियो वरी न्यापो वयसि बाबो मौत जे करीब थी के मां मुड़ुस जे इजाज़त खां सवाइ न ईंदमि वरी न्यापो वयसि बाबो अन करीब दुनिया में लॾण वारो थी के मां मुड़ुस जी इजाज़त को सवाइ न ईंदमि वरी न्यापो वयसि बाबो दुनिया मां लॾे वई जवाब में चई त मां मुड़ुस जी इजाज़त को सवाइ न ईंदमि हाँ काॾो अहिड़ियूं न्याणियूं अचनि काॾो अहिड़ियूं हयादार औरतूं अचनि ॿुधो दुनिया वारो इज़त कयो क़दुरु कयो अबे अम्मा जो क़दुरु कयो अबो अम्मा पंहिंजे न्याणियुनि जो क़दुरु कनि हाँ क़दुरु कनि समूरा चओ ज़ाला पंहिंजे मुड़ुसनि जो मर्द भी कदर कन पंहिंजे घर वारनि जो हाँ घरवारी तुझी गैरत थी हे तुझो नंग थी हया कर अखियूं पट कपड़ो भी घर जे अंदरों ॼणो थी सौदो सामान भी घर जे अंदरों ॼणो थी हाँ तू पंहिंजे घरवारीअ खे जो कुछ भी मुहैया करे पंहिंजे घर जे अंदरों करे दे घरवारी तुझी भी खिदमत कंदी तुझे बच्चन जी भी खिदमत कंदी तबाही अची वई आहे मुल्क में छाते ॻाल्हा अल्लाह शर सभिनी खे हया दे आमीन चो आखिर न्यापो जो मिलियुसि अबो मरी वई नबी सेंगे ॿुधायूं सही हिन घर में न्याणी अबो दुनिया मां लॾे वियो अथसि बाबो लॾे वियो अथसि मुड़ुस माईअ जो लड़ाईअ में चवे थी मां मुड़ुस जी इजाज़त खां सवाइ न ईंदसि छा थो सम्झे इहा ख़बर रसूलुल्लाह ताईं वञी पुगी माई थी जे सुहिणो नबी मोकल ॾींदो त पोइ मां वेंदसि हाँ जे दिल पर मोहम्मद मोकल ॾींदो त पोइ मां वेंदसि छा चई नबी से के ॿुधायूं सही हीअं थी माई चे पाण फरमायो वाह जे माई लॼ रखी हया कयो पंहिंजे मुड़ुस जो मां मोहम्मद भी मोकल नथो ॾेई सघांसि हाणे इन माईअ खे ईअं कयो हाणे जंहिंजो बाबो दुनिया मां लॾे वियो इहा भली अबे जे दर ते न वञे इन जे अबे जे जनाज़े जी खट खणाए चो न्याणीअ जे दर जे अंदरों रखरायो इहा आख़िरी दीदार पंहिंजे अबे जो करे जॾहिं जनाज़े जी खट खजी आई उन महिल कफन खोलियो अथई मथे मुंह करे थी चए ओ आसमान वाला खुदा ओ अर्श वाला खुदा ओ जहानन जा पालनहार अल्लाह अल्लाह मां पंहिंजे बाबे जी लॼ रखी तमाए अल्लाह मां पंहिंजे मुड़ुस जी लॼ रखी तमाए अल्लाह मुंहिंजे अबे जी लॼ तूं रखजाए अल्लाह मुंहिंजी दुआ क़बूल कजाए अल्लाह मुंहिंजे अबे खे जन्नत ॾिजाए न्याणीअ दर्द मां दाह कई न्याणीअ जी दाह जो मथे वई दुआ क़बूल थी वई हुनजे अबे खे चयो रब जन्नत ॾेई छॾी नबी से के ॿुधायूं चइसि हीअं न्याणीअ दुआ घुरी पाण फरमायूं जिब्रील रब जा सलाम खणी माॾे आयो इन जे न्याणीअ जी दुआ रब क़बूल कई अल्लाह हुन जे अबे खे जन्नत ॾेई छॾी काॾों अचनि अहिड़ियूं न्याणियूं काॾों अचनि अहिड़ियूं अमड़ियूं जे गन ॾिना बीबी मरियम चओ पंहिंजे बचे सुभान अल्लाह त चओ दुख भी खाधई तोमतां भी लॻियूं पर उहा बीबी मरियम हा 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 मारे त सुभान अल्लाह हलंदे हलंदे उहा बीबी मरियम ईसा नबीअ जी अम्मा नबीअ जी अम्मा छा थो सम्झे हलंदे हलंदे दुनिया में लॾण वारी थी इज़राइल घर में पहुची वियो पुछा तो करेस तू केर पुछा थी करेस तू केर के मां वो हाँ जेको रब जे हुकुम सां अबे अम्मा को बच्चा जुदा कंदो अबे अम्मा को बच्चा जुदा कंदो ऐं बच्चन को अबो अम्मा जुदा कंदो वो मां आहियां
चवेस थी भला दे खबर के वक्त पूरो थी हुआ के झट तरस त मुंहिंजो बच्चो बाहर वियो आ ईसा नबी ईसा पैगंबर मोटी अचे त मां उन बच्चे सां ब लफ़्ज़ ॻाल्हायां पोइ मूंखे जहान छॾणो आहे हो थो जे न मां मिंट जी अगराई कंदुमि न पोइ ते हटंदुमि जेकी तोखे करिणो आहे कर के थी झट तरस इन बच्चे जे करे मां दुख खाधा इन बच्चे जे करे तकलीफ़ आयूं इन बच्चे जे करे मां ते इम्तिहान आया इन बच्चे जे करे माते तुहमतां लगियूं छड़ो ब लफ़्ज़ बच्चे सां ॻाल्हायां भली पोइ तूं पंहिंजी कारवाई कर मूंखे बि रब ॾे वञणो आहे पर झट त तरस जाए हो थो जेकी करिणो थी करे वठ मोहलत कान मिलंदई आख़िर बीबी मरियम हीअं निमाज़ नेती आहे जॾहिं सजदे में वई आहे हा समूरा जो दम परवाज़ थी वियो आयो जे ईसा अलैहिस्सलाम आयो जे नजर जो कई नबी पर खबर गैब जी नथी पए हुन जे लेखे तॾहिं अम्मा निमाज़ में आ सिर्फ सजदे में अम्मा जो रखियो आ नजर काने हुन जे लेखे तॾहिं अम्मा निमाज़ में आ पतो गैब जो चो नथो पए कलाक बीठो ब बीठो टे बीठो नजर जो करे त अम्मा त दुनिया में आहे ई कोन हथ जे विधाईंदा मां सिधी थी पई उन महिल टकर जे तरफ बकरारन ॾे वियो हलो मां सां मदद कयो ॿ टे औरतूं हलनि जेके मुंहिंजे अम्मा खे गुस्ल ॾे वारनि ॿ टे मर्द हलनि जेके अम्मा जो जनाज़ो खणी हली दफ़नाइनि छा वर्दी मिली चवण लॻा केर तो सां हलंदो उहो तूं आ जेको चवंदे हिक रब जी पूजा कयो कूनू रब्बानी इहे वाज़ कंदे त हिक अल्लाह जा थियो केर तुझे कढ लॻंदो कोई भी तो सां न हलंदो औरतूं भी न आयूं मर्द भी न आया उतां दुख में हलियो आहे पोइ ते मोटियो अखियुनि मां पाणी थो वहेसि छा थो चवे ऐं अल्लाह केॾो बेपरवाह आख़िर में ब लफ़्ज़ भी अम्मा सां ॻाल्हाइण न ॾिनई अल्लाह केॾो बेपरवाह अम्मा मुंहिंजे करे दुख तकलीफ़ां खाधियूं ब लफ़्ज़ भी ॻाल्हाइण न ॾिनई हेॾो भी जवाब मिलियो आहे मुंहिंजे अम्मा जे गुस्ल कराइण लाइ कोई कोन्हे को रस्ते ते रहमत जा मलाक मिलिया अथसि ईसा पुट मरियम जा काॾे थो वञे जे मुंहिंजी अम्मा दुनिया मां लॾे वई आहे अम्मा दुनिया मां लॾे वई आहे हेॾे टकर जे तरफ़ बकरारन ॾे वियो चयो मां हलो मां सां ॿ टे औरतूं हलनि जेके मुंहिंजे अम्मा खे गुस्ल ॾे वारनि ॿ टे मर्द हलनि जेके मुंहिंजे अम्मा जो जनाज़ो दफ़नाइनि हाणे इन दुख में अखियुनि मां पाणी थो हारींदो वञा हिते रहमत जा मलाक था चवनि गणती न कर हल त तुंहिंजे अम्मा जो जनाज़ो हली असां दफ़नायूं ॾाढनि चयो सुभान अल्लाह जे तव्हां त जनाज़ो दफ़नाईंदव हेॾे मारे तक गुस्ल मुंहिंजे अम्मा खे केरु ॾे वारे जे ओ ईसा पैगंबर गणती न कर तुंहिंजे अम्मा जे गुस्ल जे लाइ जन्नत जूं हूरां पहुची वयूं आहिनि समूरा चौपंजन जी मदद पाण कंदो आ वाह बीबी मरियम कमाए वई तुझी कुरान में त नेकी कई पर सूरत जो नालो भी जो मरियम रखी छॾियईं आहे कि न एड़ियूं अमड़ियूं काॾों ईंदियूं जे अमड़ियूं अम्मा मरियम जहिड़ियूं हूंदियूं त बच्चा ईसा पैगंबर जहिड़ा पैदा थींदा जे अमड़ियूं अम्मा हाजरा जहिड़ियूं हूंदियूं समूरा त बच्चा इस्माइल नबी जहिड़ा पैदा थींदा अम्मा मरियम अम्मा हाजरा भी जो बच्चे सां गॾु न ॾिना हा आहे कि न हलंदे हलंदे बच्चो जायो थसि हाणे बच्चे जी भी तड़प पई अम्मा हाजरा खे हेॾो पाणीअ जी भी तलाश में लिखती आहे हेॾो बच्चे ॾे भी नज़र थी करे सफ़ा मरवे जबल ते थी डोड़े इन सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह थकिजी पिया हो और सफ़ा जबल ते हर मरवे ते तलाशा त पाणीअ जे लाइ मां पंहिंजे पाणीअ जी तलाश थी अम्मा करे बच्चो भी प्यारो आहे वाह मुंहिंजी अम्मा हाजरा अहिड़ियूं अमड़ियूं हूंदियूं त बच्चा इस्माइल जहिड़ा ॼमंदा
समूरा चो एड़ियूं अमड़ियूं हुनियूं हासेंगे जानी त पीरान पीर जेड़ा बच्चा जमंदा समूरा चो एड़ियूं अमड़ियूं हुनियूं त सिद्दीक अकबर जेड़ा बच्चा जमंदा अमड़ियूं एड़ियूं हुंदियूं त उमर जेड़ा जवान जेड़ा बच्चा जमंदा अमड़ियूं एड़ियूं हुंदियूं समूरा चो त उस्मान गनी जेड़ा बच्चा जमंदा अमड़ियूं एड़ियूं हुंदियूं त सोने अली जेड़ा बच्चा जमंदा अमड़ियूं एड़ियूं हुंदियूं अम्मा फातिमा जेड़ियूं त सोने हसन हुसैन जेड़ा बच्चा जमंदा वाह मुंहिंजी अम्मा हर सफ़ा जबल ते हर मरवे ते पानी जे तलाश में आजो बच्चो भी प्यारो आ गैबी आवाज आयो हाजरा इस्माइल तुझो बच्चो आ खलील जो भी बच्चो आ उनखों पानी नथी घुरे जवाब में छाती चवे जड़ी खलील पान रब को घुरंदो आ मां भी उन्हीं के अर्ज कयो दम जे बस मुंहिंजी बानी हाजरा ये लफ्ज तुझे ज़बान में ॿुधणा हा हाणे पेर मुबारक चोरण तुझे बच्चे इस्माइल जो कम आ हिन जे कदमन मुबारकन में जन्नत जी नंदी वहण मां अल्लाह जे ज़ात जो कम आ हिय जो पेर मुबारक चोरिंग जो जन्नत जी नहर वठी वही पई अम्मा हाजरा पथरियूं खयूं आहिनि ये बंदड़ा थी बधे पानी के छाती चे जम जम अरबीअ में पीअण के चइबो आ जम जम अम्मा हाजरा जा एडा लफ्ज रब के वणिया जो पानी ते नालो ई जम जम रखराए छॾियईं तड़ी तो मुझो नबी सोनो तो चए पंजन शयुनि जे ज़ियारत करण सां अल्लाह जे ज़ात जो कहर गज़ब डमर हटी वेंदो आ रहमत वसी पवंदी आ सहाबा ता जन से पंज शयूं कहिड़ियूं आहिनि पाण फरमायो पहिरियों क़ुरान जी ज़ियारत ऐं ॿिए नंबर में फरमायूं त काबे जी ज़ियारत और 3 नंबर में फरमायूं त अबे अम्मा जी ज़ियारत छा तो समझे अबे के 5 रुपया तन ॾिनई अम्मा के 10 रुपया तन ॾिनई बाबे के शरबत जो गिलास त न पियारी अम्मा के खीर त न पियारी हा हा अम्मा के कपड़न जो वगो त न वठी ॾिनई बाबे के दिस्तार त न वठी ॾिनई छड़ो प्यार सां अबे ॾे निहारे अम्मा ॾे निहार अम्मा ॾे निहारे अबे ॾे निहार अर्श वारो दफ़्तर में उमिरे जो सवाब लिखाए छॾींदी कीअं लड़दो आहीं अड़े अबे अम्मा सां हया कर छो चरियो थियो आहे जंहिंजो अबो अम्मा नबी फरमाइनि था जीअरान उहो माॾे बि न अचे उन्हनि जी ख़िदमत कंदो रहे पोढ़ा थी विया न अबो अम्मा ख़िदमत कंदो रहे अल्लाह उन जे दफ़्तर में हज जो सवाब लिखाए छॾींदुसि अड़े अबे अम्मा सां कीअं लड़दो आहे हया कर जीअरो आहे पंहिंजी हयातीअ में अबे अम्मा जी ख़िदमत कर त मां अर्ज़ पे कयो पहिरियों आ क़ुरान जी ज़ियारत ॿियो चओ काबे जी ज़ियारत टियों चओ अबे अम्मा जी ज़ियारत ॾाढो त चओ सुभान अल्लाह जेके ज़ियारत करण सां अल्लाह जे ज़ात जो गज़ब कहर डमर हटी थो वञे पर जेके अबे अम्मा जी ख़िदमत कंदा उनखे जन्नत कीअं न मिलंदी ज़ोर ॾे बाबे खे बाबे जी ख़िदमत कर एड़ा बच्चा भी असां ॾिठासे जेको अबाम अबे मां पोड़े जी ख़िदमत कन जॾहिं अबे खे भी निंड अची वञे अम्मा खे भी निंड अची वञे उहो अबो मां दुआयूं पियो कंदो अते पंहिंजे बच्चन खे ॾाढो ते चओ सुभान अल्लाह कहिड़ो थियो आहे अहिड़े अबे अम्मा खे नाराज़ थो करे हया कर अखियूं वठ नाराज़ न कजांइ पंहिंजे अबे अम्मा खे अबे अम्मा जी दुआ समूरा चो अर्श के लोडे विझंदी आ पहिरियों क़ुरान जी ज़ियारत ॿियो काबे जी ज़ियारत टियों चो अबे अम्मा जी ज़ियारत चौथों आब ज़मज़म जी ज़ियारत हा पीअण त आब ज़मज़म जो मथे थी
हाँ 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 कंडी जाए मारे ज़ियारत करण सां भी अल्लाह जे ज़ात जो गज़ब उठमरो करो हटी थो वञे जो रहमत वसी थी पवे छो त हिकिड़े पासे ॾऊं अम्मा हाजरा जी चओ दुआ ॿिए पासे ॾऊं इस्माइल नबीअ जा कदम मुबारकनि ऐं टे पासे ॾऊं चओ हिन में रसूलुल्लाह जी ओबर मुबारक पयल आहे हिकिड़े ॾींहुं पंहिंजे चाचे अब्बास खे फरमायूं चाचा जी मुंहिंजा साईं के जल्दी वञो आब ज़मज़म जे खूह मां बोको पाणीअ जो भरे अचो नबी साईं जो चाचो बोको भरे आयो आहे पाण पीतऊं चाचा इहो बोको भराए वञी इन खूह में विझो छाजे करे के मुंहिंजा उम्मती के मिस्कीन हूंदा के ग़रीब हूंदा हेॾे अचण जी ताक़त न हूंदनि हेॾे अचण जी ताक़त न हूंदनि मां मोहम्मद जे ज़ियारत खां रहिजी वेंदा इहो बोको भराए वञी इन खूह में विझो त जीअं घर वेठलनि मां मोहम्मद करीम जे उम्मतुनि खे मां मोहम्मद जी ओबर नसीब थिए तॾहिं तो नेकी करे नबी जी रब कुरान में लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम फ़इन तवल्लऊ फ़कुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम ॾाढो नथा चओ सुभान अल्लाह आहे मज़ो क़ुरान में क़ुरान नबीअ जो शान चओ खीर में खंड पइजी वई मज़ो त रहमत ॾिसो राहत ॾिसो बरकत ॾिसो चओ सभु कुझु क़ुरान में आहे चिंबड़ो त इज़त बचेव क़ुरान खे असांखे हरीस नबी मिलियो आहे कंहिंखे सोन जो इर्सो कंहिंखे चांदीअ जो इर्सो कंहिंखे हीरन लालन जवारन जो इर्सो कंहिंखे मोतिन जो इर्सो असांजे मोहम्मद खे चओ उम्मत जो इर्सो हा 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 उम्मत जो इर्सो ॼमियो आहे बि उम्मत यादि मेराज ते थो वञे बि उम्मत यादि जन्नत जो सैर थो करे बि उम्मत यादि 15 शाबान जी रात मारे तक अम्मा आशा के नबी फरमाइन था सिद्दीका अज तुझे बिस्तरे जो वारो आ ये मोकल दे त मां मोहम्मद इन भलारी रात में उम्मत जे ला खुदा को माफी जूं दुआयूं घुरां नजर तक जाए उहा अम्मा आशा हुआ थी हिकड़ी अम्मा अधे बुधाई भी सौट बुधाई टी चाचे बुधाई उहा अम्मा चो जेका रब जे कुरान बुधाई अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम समूरा जो नबी जूं घर वारियूं मोमिनन जूं मायरन नबी जूं घर वारियूं मोमिनन जूं मायर अम्मा जी गिला न कजाए तख्ता लिकरी वेंदई अम्मा आशा थी चे सोना नबी छो हेरे मारे तक छो तो मुझो मोहम्मद अरबी मोहम्मद जायो आ अम्मा आमना जी झोली नसीब थी आ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के 3 झोलियूं नसीब थियूं जायो आ अम्मा आमना जी झोली आ हा हा समूरा चो वरी हिजरत करे आयो आ त अबू बकर सिद्दीक जी गार में झोली आ वरी चो जे फानी जान के छड़े जन्नत दे रवानो थो थे समूरा चो असां जी अम्मा सुने मोहम्मद जी रानी अबू बकर सिद्दीक जे न्याणी जी झोली आ समूरा चो मोमिनन जी अम्मा आहे किलन अम्मा आशा जो हुजरो आ जेको मोहम्मद मुस्तफा जो रोज़ो आ जाथे रात ॾींहुं रब जी चो रहमत वसे ई वसे थी
रात ॾींहं थी रहमत वसे अम्मा आशा भी चो असांजी अम्मा आहे कि न ॻाल्हायो मां सां अम्मा ख़दीजा भी चो असांजी अम्मा अम्मा आशा थी चे मां इजाज़त ॾिनी पंहिंजे नबीअ खे इजाज़त ॾिनमि पंहिंजे दिलबर नबीअ खे मां इजाज़त ॾिनी सोना नबी मुंहिंजी इजाज़त अथव साईं जन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इजाज़त ॾिनई पाण अधरा जो टाइम आहे हा सजदे में सिर मुबारक सजदे में रखी छा था चवनि व इन तुअज़िबहुम व इन्नहुम इबादुका व इन तग़फिर लहुम व इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम ऐ अल्लाह जेकर हिननि ते तूं अज़ाब करे त तुंहिंजा बानान पर जे हिननि खे माफ़ करे त तोखां पुछा वारो ई कोन्हे रब हिननि ॾे नज़र न कर मां मुहम्मद ॾे नज़र कर समूरा चो अम्मा आशा चो अम्मिन जी अम्मा वरी भेड़ कंडे मारे अम्मा फातिमा जहिड़ियूं अमड़ियूं जिन हसन हुसैन जहिड़ा लालत बच्चा जेके 7 सालनि जी उमिरि में क़ुरान जा हाफ़िज़ थी विया जनखे अम्मा पींगे में सुमारे लोली दे भी कुरान बोली भी कुरान समूरा चो झोली भी कुरान वाह मुंहिंजी अम्मा पींगे में सुमारे यासीन जी लोली थी ॾेन हाँ पींगे में सुमारे वरी लोली अर्रहमान सूरत जी थी ॾेन जो जेसिताईं अम्मा फातिमा जन्नत में न वेंदी तेसिताईं का औरत जन्नत में न वेंदी अम्मा फातिमा खातून जन्नत अहिड़ियूं न्याणियूं काॾों अचनि अहिड़ियूं अमड़ियूं काॾों अचनि जंहिंखे नबी सजन फरमाईंदा हा फातिमा तूं मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे तोखे मां मोहम्मद ॾिसंदो आहियां मुंहिंजा ॾुख ई लही वेंदा वो हसन हुसैन जंहिंखे नंढी उम्र में अम्मा वटों लोली भी कुरान बोली भी कुरान झोली भी चो कुरान वारी मिली जेके 7 सालनि जे उम्र में कुरान जा हाफ़िज़ बणजी विया जंजो बाबो अली भी समूरा चो कुरान जो हाफ़िज़ आ जंजो नानो अरबी मोहम्मद आ जंहिंते रब 30 पारन वारो कुरान नाज़िल कयो आ सजी दुनिया में एड़ो नानो कंहिंजो कोने जेको हसन हुसैन खे मिलियो आहे सजी दुनिया में समूरा चओ अहिड़ी अम्मा कंहिंजी कान्हे जेका हसन हुसैन खे चओ अम्मा मिली आहे बाबो चओ बहादुरनि जो सरदार मिलियो आहे अम्मा क़ुरान जी हाफ़िज़ानी आलमियानी आहे हया कयो दुनिया वारो अजु न्याणियूं नथियूं वञी हया कर ॾाढा ॾुखिया थींदव पुट प्यारा थी न्याणियूं नथियूं वञी रसूलुल्लाह खे अम्मा फातिमा एॾी प्यारी ईंदी जो बाबे जे घर ईंदी साईं उथी वेंदा हा अब्बा मुंहिंजी एॾी इज़त था कयो चई पुट कीअं न कयां तुंहिंजी इज़त कीअं न कयां हाणे जिबरील मां ॾे आयो आहे जंहिं चयो मूंखे जंहिं इहे लफ़्ज़ चया त जेसिताईं तव्हांजी न्याणी जन्नत में कदम मुबारक न रखंदी तेसिताईं का औरत जन्नत में न वेंदी चओ क़ुरान जी हाफ़िज़ानी आलमियानी नबी से न पढ़ाइनि हा अम्मा फातिमा खे त हसन हुसैन जहिड़ा लाल काथों ॼमिना मके जा काफर न्याणियूं जिंदा दरगोर कंदा हा पढ़ाईंदा न हा जीअरे पूरे छॾींदा हा हिकिड़ो काफर सफ़र में निकिरी वियो घरवारीअ खे चई तोखे हमल आहे मां मोटी अचां पुट ॼमाई छॾे ॾिजांसि न्याणी ॼमाई कुई फिटी कजांसि कुदरत ख़ुदा जी मोटी आयो न्याणी हुनजी थोड़ी वॾी थी वई पुछा कयईं त हीअ केरु आहे कि ये तुझी न्याणिया न्याणिया पुछा कई त हे केरा मानस थी चे तुझो बाबो आ खुदा जी कुदरत बटे ॾींहं गुज़रिया हे मटु शानी न पियो पंहिंजो समझे त मां कंहिंखे न्याणी ॾींदुसि हिकिड़े ॾींहुं न्याणीअ खे वठी थो हले काॾे थो भाॻी थियूं हले
कि हल त मां नाना नंढो घुमाए अचाए मामन जे तरफ वडो घुमाए अचाए न्याणी खुशीअ में बाबे जे कद थी हले आखिर जंगल दे तो वचू हले चवे थी अब्बा मुझे मामन और नानन जो एडे त वचन ना है एडे त घर ना है हे केड़ो रस्तो वतो थी आखिर इन के रहम न पे आयो आखिर वठी आयो उते जंगल में अची पहुतो आ कोडर सा खड तो खोटे न्याणी थी जे बाबा छा थो करे हे छा थो करे तभी इन के रहम न पियो अचे हो खड पियो खोटे हाँ पगर तो निकरे अबे के न्याणी पखा थी बीठी मथो वणे पखा थी हणे मिट्टी पेरन ते थी लगे जंगन ते थी लगे न्याणी हुआ मिट्टी थी परे कंदी वणे तभी इन के रहम न थो अचे जड़ी कोडर खणे तो खड खोटे तो कोडर सा न्याणी के सडु तो करे ओरे त न्याणी डुकंदी आई एक लत मथे रखी तई बी हेठ उन न्याणी के खड में लाथो तई न्याणी अब्बा